मीर ऐं मूसा जो ठाह कराइण खां पोइ असां कमज़ोर थी विया आहियूं। असां मीर खां पलांद वठण जी सघ रखूं था। वीडियो में गाल कंदासीं है तकरार ड्रामा सीरियल के बारे में। दोस्तों जेका एपिसोड आई है नई उन में छा थींदो ऐं उन खां अलावा हिन एपिसोड खां अलावा जेका नेक्स्ट एपिसोड ईंदो उन में छा छा थींदो मुकम्मल इन वीडियो में गाल कंदासीं। ॿिए तरफ़ मीर ऐं मूसा पाण में हिक थी विया आहिनि, पाण में ठही चुका आहिनि। त दोस्तों ऐं इन ॻाल्हि जी ख़बर जॾहिं रहीस बावल खान खे पुॼंदी त बावल खान चवंदो त हे पाण में छो ठहिया दोस्तों। ऐं अॻिते हली जेको आहे सो वक़्त जो इंतिहाई ख़तरनाक किरदार थींदो ऐं हिननि खे पाण में कीअं वेढ़ायो वेंदो दोस्तों। नेक्स्ट एपिसोड में छा छा थींदो मुकम्मल हिन मूसा ऐं मीर कीअं ठहिया दोस्तों, छाजे करे इहो मूसा मीर खां इम्तिहान वरितो ऐं मीर पंहिंजे इम्तिहान में कामयाब वियो। इन जे करे मूसा ऐं मीर जो पाण में ठाह थी वियो दोस्तों। अॻिते हली छा थींदो, छा हिन ड्रामे में मीर जी भेण जेको आहे सो अगवा थी वेंदी, छा सूरत हाल थींदो नेक्स्ट एपिसोड में दोस्तों। छा हिननि खे विढ़ाइण जी भरपूर कोशिश। तो ॿिए तरफ़ वक़्तु जेको आहे सो रईस नवाब खान वटि वेंदो। रईस नवाब खान खे चवंदो त मां तव्हांखे सुहिणी जेको आहे सो आणे ॾियां थो। त पोइ ॿिए तरफ़ सुहिणीअ खे जॾहिं अगवा करे रईस नवाब खान वटि आणींदा त सुहिणीअ जी शादी थींदी। त दोस्तों ॿिए तरफ़ जेको आहे सो मीर ऐं जेको आहे मूसा खे इंतिहाई गैरत जो मसइलो हूंदो दोस्तों। उन्हनि खे इंतिहाई घणी कावड़ लॻंदी जॾहिं मीर मूसा खां पुछा कंदो त सुहिणी काॾे वई ऐं मूसा मीर खां पुछा कंदो त सुहिणी काॾे वई त हे चवंदा असांखे ख़बर न आहे। त पोइ केरु अगवा करे काॾे वियो। त पोइ इन दरमियान मीर चवंदो मूसा खे त तव्हां मूंसां धोखो कयो आहे। धोखे करण खां पोइ हे पाण में ॿई जेको आहे सो वरी बि अलॻि थी वेंदा, पाण में जुदा थी वेंदा दोस्तों। पाण में विढ़ी पवंदा, हिते परे वञी पवंदा। त इन सॼी ॻाल्हि जी जेका आहे क्रेडिट उहा वञे थी वक़्तु वटि, छाजे करे इहो वक़्तु मूसा ऐं मीर खे वरी ॿिए चकर बि वेढ़ाइण में इंतिहाई घणो कामयाबु थी चुको आहे दोस्तों। छा अॻिते हली वरी पाण में मीर ऐं जेको आहे सो मूसा खान ठही वेंदा, अॻिते सोणीअ खे पतो लॻाए सघंदा, छा थींदो दोस्तों अॻे नेक्स्ट एपिसोड में मुकम्मल। वीडियो तव्हांखे किथां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब करे सुठो कमेंट ऐं पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा दोस्तों। त तव्हांजो सब्सक्राइब करण सां हिकु रुपयो ज़ाया न थींदो, लेकिन असांजी वॾी हौसला अफ़ज़ाई थींदी। वॾी महिरबानी मिलंदा।